नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियूं। अॼु असां तव्हांखे मिरपुर ख़ास जा हिकु जेके मेन मसइला आहिनि उहे असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। त मिरपुर ख़ास ज़िलो जेको आहे डिवीज़न जे हेडक्वार्टर जो शहरु आहे, जॾहिं त मिरपुर ख़ास ज़िले में हिन वक़्तु मेन मसइला इहे आहिनि त जो मिरपुर ख़ास जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पियो आहे। शहर जेके गटरनि जा ॾेख ॾेई रहियो आहे ऐं एतिरे ताईं केतिरनि अरसनि तां जेके गटरनि जा जेके नालनि जी सफ़ाई कोन पई थिए, उते जेके स्वीपर कमु करणु वञनि था, जेकॾहिं गटर नाला खोलनि था त उहे जेको उन में ॿुसाट जो मरे था वञनि। मगर हिते जी इंतिज़ामिया शायदि उनखे कंहिं शइ जी बि ख़बर न आहे त हिते जी शहर जी छा हालत लॻी पई आहे। मगर अॼु ताईं किथे बि सफ़ाई कोन पई थिए। रोड रस्ता चाहे घटियूं आहिनि या स्कूलनि जा जेके भर वारा इलाइक़ा आहिनि जंहिंमें मिरपुर ख़ास शहर जूं मुख़्तलिफ़ कॉलोनियूं, जंहिंमें पंवर कॉलोनी थी थो, रहीम नगर आहे या सूमरा पाड़ा आहे, मेराण कॉलोनी आहे, उनखां अलावा जेके सियाल कॉलोनी आहिनि, सभिनी कॉलोनी में जेका गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहिनि। शहर में का बि सफ़ाई कोन थी थिए। TMA में करोड़नि रुपयनि जा फंड अचनि था, ख़बर न आहे केॾां था वञनि। उनखां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास ज़िले जे हेडक्वार्टर जेके मिरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल आहे, ताज़ो जेको सूबाई वज़ीर जाम महताब ॾहर मिरपुर ख़ास सिविल अस्पताल जो विज़िट कयो, जिते पीपल्स पार्टी जे MPA खैरुनिसा मुग़ल पारां जेको हिते औरतुनि जे चेस्ट जी जेका कैंसर जी कैंप लॻाई हुई, ऐं उन दौरान जेको सूबाई वज़ीर खे हितां जे माण्हुनि पारां शिकायतूं कयूं, जंहिं मिरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल जो विज़िट करे सभिनी वार्डनि जो दौरो कयो। उते जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे गुलाम घोष क़ाइम खानी, उनखे हिदायतूं जारी कयूं त इस्पताल खे जेको बहितर बनायो। बहितर छा बनाइजे, असां तव्हांखे ॿुधाईंदो। मिरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल में जेके 20 खां 25 सालनि जा वण पुराणा जेके बीठल हुआ, उहे हिन डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर पारां सूबाई वज़ीर जी हिदायतनि खां पोइ जेका इहा बहितरी कई आहे त मरीज़नि खे न दवा थी मिले, न गोरियूं थियूं मिलनि, न डॉक्टर हुजनि था। हितां ई रेफर सेंटर ठहे पिया। का बि हिते सहूलियत कोन्हे। जेकॾहिं इस्पताल में मरीज़ अचनि था या गाइनी वार्ड में माण्हू अचनि था त उन्हनि खे भिटाई हॉस्पिटल जो ॾस थो ॾिनो वञे, या मोहम्मद मेडिकल जो ॾस थो ॾिनो वञे, या प्राइवेट इस्पतालनि जा ॾस था ॾिना वञनि। बग़ैर ताज़ो सूबाई वज़ीर हिननि खे हिदायतूं ॾिनियूं त हिते हिनखे सहूलियत करियो, ऐं इन खां पोइ हफ़्ते खां पोइ MPA खे बि चयो त हिनखे इस्पताल जो तव्हां दौरो कजो। मगर सिर्फ़ु 5 ॾींहं बि कोन गुज़िरिया, हुन पारां जेके 20 खां 25 सालनि जा पुराणा जेका वण वढे ऐं लखें रुपयनि जो ठेको ॾेई छॾियो। जॾहिं सिंध TV जी टीम पहुती, उतां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सां ॻाल्हि ॿोल कई, हुनजो इहो चवणो त असां सिर्फ़ु छांग कई आहे, उते का बि छांग कोन थियल आहे। जेके थर खां, सांगड़ खां, उमरकोट खां, टंडोइलार खां ग़रीब मिसकिन माण्हू अचनि था। 17 खां 18 कलाक मिरपुर ख़ास में लाइट कोन हूंदी आहे। जेके वणनि जी छां हेठां वेहंदा आहिनि। मिरपुर ख़ास में एमरजेंसी वार्ड खां करे, गाइनी वार्ड खां करे, जेको मुर्दा खानो आहे, उते जेके वणनि जी वाढी कराई वई आहे। जॾहिं त इस्पताल इंतिज़ामिया जो इहो चवणो त असां सिर्फ़ु हिननि जी छांग कई आहे। तव्हां पाण ई कैमरा जी अख सां ॾिसी सघो था, या असां वटि फुटेज आहिनि त हिननि का बि छांग वग़ैरह न कराई आहे। हिननि लखे रुपयनि जा वण वढिया आहिनि। इन ई में हिननि करप्शन कई आहे। उन हवाले सां मिरपुर ख़ास तव्हांजे असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे पीपल्स पार्टी जे MPA खैरुनिसा मुग़ल। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करे हुनजो छा चवणु आहे। खैरुनिसा मुग़ल साहिबा, तव्हां पीपल्स पार्टी जे MPA आहियो, ताज़ो सूबाई वज़ीर पारां हिदायतूं जारी करे वियो, मगर हुकूमत सिंध हिकु तरफ़ वणकारी जी मुहिम शुरू कई आहे त हितां जो जेको डिविज़नल कमिश्नर या हितां जो डिप्टी कमिश्नर उते वण लॻाइण जी जेको मुहिम जो इफ़्तिदा कराया आहिनि। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत जो उल्टो कमु करण ते हितां जो जेको डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे, वणनि जी छांगी करण जे बहाने हितां जा वण वढे छॾिया आहिनि। उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी अदा, बिल्कुलु असांजी हुकूमत जो हिकु प्रायोरिटी आहे कि वधि खां वधि वणकारी कई वञे पूरे मुल्क में। उन ते तमामु वॾो बजट जो जेको हिसो असां ख़र्च बि करियूं पिया। ऐं अॼु निहायत अफ़सोस थियो मूंखे जॾहिं इहा ख़बर पई कि हिते जेके DHO आहे, DHO उन्हनि खे अॼुकल्ह मिलियल आहिनि DDO पावर्स, सिविल सर्जन जेके आहिनि हॉस्पिटल में कोन्हनि त उन्हनि जा, उन्हनि जेका विदिन मुंहिंजे ख़्याल में कि हिकिड़े ॾींहुं अंदरि ॿिनि में जेको इहो पंहिंजे पाण ई डिसाइड करे ऐं जेका ही वणनि खे जेको कटाइण जो अमल कयो आहे, मूंखे अॼु ख़बर पई। ऐं तमामु हिकिड़ी ग़लति इहा हरकत थी आहे, छो त जेसिताईं मूंखे ख़बर आहे त डिप्टी कमिश्नर जेके रशीद ज़रदारी साहब, उन्हनि खे सिर्फ़ु इहो चयो हो कि थोरी जेका मूं इन्वेस्टिगेट कयो आहे, ट्रिमिंग हिननि जी कई वञे। ट्रिमिंग जो मतिलबु आहे कि थोरी हुननि खे छांग सिर्फ़ु टारियूं कटियूं वेंदियूं आहिनि, ग़ैर ज़रूरी हूंदियूं आहिनि, जिन्हनि जो कोई यूज़ कोन हूंदो आहे। हिते ख़बर पई आहे, बल्कि मूं पाण अची अखियुनि सां ॾिठो आहे कि हिननि वणनि जा वण जेके आहिनि कटराए छॾिया आहिनि। ऐं जेकॾहिं वण कटराइबा आहिनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो प्रोसीजर हूंदो आहे, त जंहिंमें सेक्रेटरी GA खे लिखियो वेंदो आहे। उन खां बाद में जेका फॉरेस्ट आहे इवेल्यूशन कई वेंदी आहे, चालान भरिणो पवंदो आहे। त सम्झ में इहा ॻाल्हि कोन आई कि DHO एतिरो वॾो क़दम कीअं खयो आहे, जंहिंजे करे ही तमामु हिकिड़ो माण्हू असांजे तकलीफ़ में अची विया आहिनि
तव्हां ॾिठो आहे कि सिविल हॉस्पिटल में असांजी तमामु घणियूं सहूलियतूं ॾियण जे बावजूदि बि असां वटि जेको मरीज़नि जो रश थो थिए उन सां गॾु जेके उन सां माण्हू था अचनि या मिट माइट उन्हनि खे जेको आहे शेड बि हिते असां प्रोवाइड कया आहिनि, पर उन जे बावजूदि बि केतिरा माण्हुनि जो पूरा नथो थिए, पोइ हीअ वणनि जी छांव में वेठल हूंदा आहिनि। त असांजे लाइ तमामु हिकिड़ी ॾुखियाई करे छॾी आहे। इहा ई ॻाल्हि आउं तव्हांखे वर्जाईंदसि या बार बार आउं वर्जाईंदी आहियां कि हुकूमत पॉलिसीज़ बि ॾिए थी ऐं ख़र्च बि करे थी, पर हुनखे अहिड़े क़िस्म जा जेके कामर आहिनि या जेके ऑफिसर्स आहिनि या जेके इन्हनि इदारनि में कमु था कनि, त जेकॾहिं उहे सां सहकार बिल्कुलु नथा कनि ऐं उहे कोशिशि इहा उन्हनि जी हूंदी आहे पोइ डेलिबरेटली हुजे या हुनजे पुठियां छा वजह आहिनि, त उहो जेको आहे उनजे करे घणे भाङे असांजो पॉलिसीज़ आहिनि तक़रीबन फेल थींदे नज़र थियूं अचनि। त इहा तमामु बिल्कुलु असां नोटिस बि वरितो। कमिशनर साहब बि पंहिंजी टीम मोकिली, असांजा कमिशनर साहब आहिनि या डिप्टी कमिशनर आहिनि तमामु सहकार में आहिनि ऐं ख़ासि तौर ते कमिशनर साहब जेको आहे उहो माण्हू पंहिंजी टीम मोकिली आहे ऐं हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे सख़्तु खां सख़्तु क़दम खणंदासीं, छो त असां नई वणकारी करण जे मुहिम में आहियूं ऐं हिननि असांजा पलियल हिकिड़ा वॾा जेके वण आहिनि हिन माण्हू हिते कटराया आहिनि ऐं न सिर्फ़ु हिकिड़ो आवाम ते ज़ुल्म आहे इहो, ऐं जेके हॉस्पिटल में ग़रीब माण्हू अचनि था उन्हनि जे लाइ ॾुखियाई करे छॾी आहे, पर असांजी मुहिम में बि जेका आहे रुकावट जो सबबु आहे इहो। तव्हां इहो असांखे ॿुधाइजो भला हिते इस्पताल जी इंतिज़ामिया जंहिंमें हिननि जो हिकिड़ो सुपरवाइज़र हो, उन खां अलावा असांजो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सां बि ॻाल्हि थी, हुननि जो चवणो त सूबाई वज़ीर बि हिदायतूं असांखे जारी कयूं ऐं उन खां अलावा डिप्टी कमिशनर बि हिदायतूं कयूं। छा सूबाई वज़ीर जेके हिननि खे इहे ई हिदायतूं जारी करे वियो त जेके माण्हू सुख सां वेहनि था या वणनि जी छांव में वेहनि था या हिते इस्पताल में जनरेटर हले ई कोन पियो, माण्हू जेके गर्मी में जेके अंदरि ॿूसाहट जी मरी था वञनि, इहे ई हुननि खे हिदायत जारी कई हुई त हितां जा सिर्फ़ु वण वढे वञो। अदा बिल्कुलु ग़लति बयानी सां कमु वरितो आहे। तव्हां ॾिठो हूंदो कि सूबाई वज़ीर साहब सां गॾु आउं मुकमल तौर ते मौजूदु हुअसि। उन ॾींहुं मूं हिते कैंप लॻायो ब्रेस्ट कैंसर ते ऐं जाम साहब जे तरफ़ खां मूंखे त का मूं ॿुधण में कोन आयो त उन्हनि खे का अहिड़ी इंस्ट्रक्शन ॾिनी। हा, बाक़ी इहो हो कि सफ़ाई सुथराई जे हवाले सां या बिल्डिंग जी जेका हालत आहे या वणनि खे मेंटेन करण जे हवाले सां हो ज़रूरु ॻाल्हि थी। उन में त आउं अॼु बि क़ाइमु आहियां ख़ुदि बि। ऐं चाहींदसि कि हिननि जी ट्रिमिंग थियणु घुरिजे ऐं जेके माली आहिनि हिते ऐं उन्हनि खे ख़ासि तौर ते प्लांटेशन जे लाइ ध्यानु ॾियणु घुरिजे। हाणे उन मेंटेन करण में, उन छांग करण में ऐं वणनि खे वढण में तमामु वॾो फ़र्क़ु आहे ऐं इहा ग़ैर ज़िम्मेदाराना हिकिड़ो हुननि जो जवाबु आहे जेको हिकिड़ो सूबाई वज़ीर सां मनसूब करे जेकॾहिं ॾिनो वियो आहे त सूबाई वज़ीर जे चवण ते अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। तव्हां सभु उते मौजूदु हो, त आउं ख़ुदि बि पूरो वक़्तु उते मौजूदु हुअसि वज़ीर साहब सां, छो त उन ॾींहुं असांजो कैंप जो ॾींहुं हो ऐं तंहिं करे जेकॾहिं इहो कयो उन्हनि चयो आहे त इन्हनि जी बि असां वज़ाहत उन्हनि खां घुरंदासीं। मतिलबु सूबाई वज़ीर इहे बि हिदायतूं जारी कयूं हुयूं त हिते जेके मरीज़नि खे दवाऊं मुफ़्त ॾिनियूं वञनि, जेके स्टोरनि ते जेके दवाऊं मिलनि थियूं, उन खां अलावा सिहत जेके माण्हू परे परे खां इलाजु करणु अचनि था उन्हनि जो जेको इलाजु सुठे नमूने कयो वञे। छाजे करे भला उनजे उबतड़ो पियो थिए। हिन खां पहिरीं जेके उनड़ साहब हिते सिविल सर्जन हो तॾहिं बि माण्हुनि खे दवाऊं कोन पियूं मिलियूं, सिर्फ़ु साईं जन सिविल पंहिंजी सीट ते वेठा हूंदा हुआ। कॾहिं उन्हनि खे इहा बि कोन थींदो हो त हुन इस्पताल में वञी कंहिं वार्ड जो दौरो कनि। ताज़ो हींअर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे ग़ुलाम गोस क़ाइम खानी, जेको केतिरे अरसे खां थर में मासूम ॿारड़ा जेके मरी रहिया हुआ, उतां जो डिप्टी कमिशनर बदिली थियो, उतां जो SP बदिली थियो, अॼु बि ॿारड़नि जी उते साॻी हालत आहे। थर जा माण्हू बि हिते अचनि था ऐं हिते जेकॾहिं अचनि था माण्हू रेफर सेंटर ठहियो पिया, इस्पताल में कोई इलाजु कोन्हे, राति जी टाइम ते उन्हनि खे डॉक्टर कोन था मिलनि, ॾींहं जो उन्हनि खे दवाऊं कोन था मिलनि, माण्हू जेके अचनि था परेशान। एतिरे ताईं गाइनी वार्ड में जेके माण्हू अचनि था या औरतूं अचनि थियूं उन्हनि खे बाक़ाइदे चयो थो वञे तव्हां प्राइवेट हॉस्पिटल में वञो ऐं छाजे करे तव्हां वटि बजट पिया दवाऊं कोन पियूं मिलनि। ॾिसो, आउं वरी बि इहो ई चवंदसि त असांजी नेक नियती आहे। तव्हां ॾिठो आहे कि हज़ारे लखनि जा पैसा जेके आहिनि बजट जा असां ख़र्च करे दवाऊं बि हिननि खे प्रोवाइड था करे ॾियूं। हाणे नाअहल माण्हू मिलनि था, उन्हनि सां जे लाइ असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे त असां उन्हनि खे रिप्लेस था करियूं। कॾहिं को कंहिंजे नसीबनि में को अची थो वञे को अहिड़ो एफिशिएंट ऑफिसर त ठीकु आहे, न त तव्हां ॾिठो कि पहिरीं जेके उनड़ हुआ उन्हनि जी जॻह ते हिननि खे DDO पार फ़िलहालु ॾिना आहिनि त उन जूं बि शिकायतूं पियूं अचनि। तव्हां बिल्कुलु ठीकु चयो, जाम साहब जेके आहिनि सूबाई वज़ीर साहब हिननि खां ओॾी महिल पुछो कि तव्हां मूंखे बहितरी केतिरनि ॾींहंनि में करे ॾींदो, त हिननि हिकिड़े महीने जो वक़्तु घुरियो। उन खां बाद में मूंखे असाइनमेंट जाम साहब ज़रूरु ॾिनो कि आउं जेको आहे कुझु ॾींहंनि में या हफ़्ते में आउं वरी हिते मॉनिटर करियां। त अॼु इनशा अल्लाह ताला असां जेको आहे
कमिश्नर साहब खे मूं अॼु चई छॾियो आहे इन लाइ त जेको हाणे ईंदड़ हफ़्ते में कंहिं बि ॾींहं ते या उहो सूमरु आहे या अंगारो आहे त असां हिकिड़ी मीटिंग घुराईंदासीं कि हुननि अहिड़ी कहिड़ी हिकमत अमली तयारु कई आहे DHO हॉस्पिटल जे लाइ जंहिंजे लाइ हुन वाइदो बि कयो आहे कि हिकिड़े महीने जे अंदरि जेके आहिनि तमामु शयूं आहिनि त उहो सुधारे वेंदियूं। महिरबानी तव्हांजी सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे। नाज़रीन, तव्हां MPA खैरुनिसा मुग़ल जा वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणो त सूबाई वज़ीर जॾहिं हिते आयो हुन सिर्फ़ु इहे हिदायतूं ॾिनियूं त वणनि जी जेकॾहिं थोरी घणी छांगी थी सघे त उनखे छांग कयो वञे। उन खां अलावा दवाउनि जे बारे में या हुन तां मरीज़नि खां पुछा गाछा कई दवाउनि जे मुतालिक़ उन चयो त बहितरी आंदी वञे। पीपल्स पार्टी हुकूमत हमेशह इहा ई कोशिशि कई आहे त सिहत जी उन्हनि खे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, मगर सिहत जो सहूलियतूं छा, मगर हिते जेके 25 सालनि जा वण बि ॾियान खैरुनिसा मुग़ल जो इहो चवणो त असां जेको हिन जे ख़िलाफ़ु एक्शन खणाईंदासीं ऐं हिन सूबाई वज़ीर सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इंक्वायरी मुक़ररु कंदासीं। असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलो त हिन खां पहिरीं हिते किरोड़नि रुपयनि जूं दवाऊं जेके पॉपुलेशन खाते पारां उछलायूं वयूं हुयूं उनजी अॼु ताईं हिकु बि पटे वालो त चयो को डिस्पेंसर बि मुअतल कोन थियो आहे। जॾहिं त सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह सिंध TV न्यूज़ सां बि इहो ॻाल्हायो त आउं जेकॾहिं सेक्रेटरी खे इंक्वायरी चवंदुमि उन खां पोइ उनखे मुअतल कंदुसि। उहे बि कमेंट्स तव्हांखे साईं सूबाई वज़ीर जा असीं ॿुधाईंदासीं। ताज़ो ई जेको आहे उन में बि कुझु कोन थियो। ऐं हाणे जेकॾहिं हीअ वण वढिया न सिविल हॉस्पिटल जा जेके माण्हू ग़रीब अची छान में वेहनि था त हिननि इंतिज़ामिया जो सिर्फ़ु इहो ई मौक़ुफ़ हूंदो आहे त असां इंक्वायरी टीम जोड़ी आहे। इंक्वायरी टीम छा, उहे जेके वण वढिजी विया आहिनि उन्हनि खे वण खे वरी दुबारा उहा बहाल कंदी या ओढ़े ई वण थी वेंदा। इहे वण त सिर्फ़ु उन्हनि करप्शन लाइ वढिया आहिनि। छा हुननि ते को FIR दाख़िल न पई थी सघे ऐं हिननि खे इंतिज़ामिया खे घुरिजे त हुननि ते FIR दाख़िल करे केस दाख़िल कयो वञे जेको नाइली कंदड़ ते, मगर उहे बाअसरनि। असांजी उते जे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सां ॻाल्हि थी, हुनजो बि इहो चवणो त आउं कंहिं अहिड़ी अहम जॻह ते वेठो आहियां। हितां खां जेकॾहिं करप्शन कनि था अहम जॻहनि ते वेहनि था, अहिड़ियुनि जॻहनि ते वेही था रहनि जिते केरु उन्हनि खे कुझु कोन पियो करे सघे। अॼु साॻिया ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि जेके हुते परेशान लॻा पिया आहिनि, मगर हितां जे जेके इंतिज़ामिया सिर्फ़ु इंक्वायरियुनि जा ऑफिसर मुक़ररु कया आहिनि। हिन वक़्तु असां सां गॾु वरी मौजूदु आहे हुतां जो शफ़ीक मिरपुखास जो कमिश्नर आहे शफ़ीक अहमद मैसर पारां जेको मुक़ररु कयो वियो हुतां जे मिरपुखास जे मुख़्तियार किश्वर खे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, छा हुन सिर्फ़ु इहो विज़िट कयो आहे या हुते वणनि जी वाढी जेका आहे उहा ॾिठी अथसि या न। किश्वर साहिबु, तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हां वणनि जी ही छांग थियल आहे या वणनि जी वाढी आहे? असांखे जीअं इतला मिलियो कमिश्नर साहिब जी मूंखे ॿुधायो त आउं हिते पहुतो आहियां सिविल हॉस्पिटल ऐं जेको चयो वियो हो त हीअ छांगा आहिनि, इहा छांगा ई त नथी ॾिसिजे, बिल्कुलु वाढी आहे। ऐं 5 वण जेके आहिनि मूं अहिड़ा नोट कया आहिनि जेके हेल्दी हुआ ऐं ग्रीन हुआ, उन्हनि खे बि वढियो आहे। इन जी रिपोर्ट जेका आहे असां डिटेल में ठाहे कमिश्नर साहिब खे मोकिलींदासीं ऐं असांजो एडिशनल डिप्टी कमिश्नर बि हिते विज़िट करे वियो आहे। साईं, ही 5 वण कोन्हनि, ही 50 वण आहिनि। 5 वण त सिर्फ़ु तव्हां ॾिठा हूंदा जेके पाणा वढियल आहिनि, मगर हिते जी इंतिज़ामिया सिर्फ़ु मथां वढे वणनि खे, उन खां पोइ हेठां बाक़ाइदे वढियो पियो। उहे असां वटि फुटेज मौजूदु आहिनि। जेॾी महिल वण वढिया पियो उन महिल सिंध TV न्यूज़ जी उते टीम पहुती हुई। असांजे पहुचण खां पोइ हू फ़रार थी हलिया। भला तव्हां इंतिज़ामिया खे कहिड़ी रिपोर्ट ॾींदव? असां बिल्कुलु जेका बि जीनियल रिपोर्ट आहे उहो मोकिलींदासीं ऐं उन खां बाद में जेको बि कमिश्नर साहिबु जेको आहे हुन में स्ट्रिक्ट एक्शन लाज़मी वठंदो। बिल्कुलु सर, तव्हां बि मिरपुखास जा मुख़्तियारकार आहियो, केतिरे अरसे खां गुज़िरियल पीपल्स पार्टी जे दौर में बि हो, हींअर बि आहियो, पर तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो जी सिविल अस्पताल इंतिज़ामिया जो इहो मौक़ुफ़ आहे त वणनि जी असां छांगी कई आहे। छा छांगी ऐं वाढी में फ़र्क़ु कोन्हे? हीअ तव्हांखे छा थो नज़र अचे, हीअ छांगी आहे या वाढी आहे? छांगी तो नथो चई सघिजे, बिल्कुलु वाढी ॾिसण में अचे थी असांखे। ईश्वर साहिबु, सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाइण जी तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, कमिश्नर पारां जेका इंक्वायरी टीम मुक़ररु कई हुई जंहिंजो मुख़्तियारकार जो तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, हुननि जो चवणु हो त हीअ छांग वण जेके छांगिया न वण वढिया विया आहिनि। छा जेकर हाणे ॾिसिजे त इंतिज़ामिया हुन ते कहिड़ो एक्शन खणे थी? एक्शन छा थींदो? सिर्फ़ु इंक्वायरी टीमूं ठहनि थियूं, वण त वरी वापसि कोन पिया जेकॾहिं थी सघनि। जेकॾहिं हुकूमत सिंध पारां हिकु तरफ़ वणकारी जी मुहिम पई हलाई वञे, ॿिए तरफ़ वरी इहे वण वढिया पिया वञनि। नाज़रीन, वठूंदासीं नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु जेको अॻूणो तालका हुसैन बख़्श मरी जो नाज़िम अली नवाज़ मरी मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त मिरपुखास शहर जे हवाले सां ऐं मिरपुखास सिविल हॉस्पिटल में हिकिड़ो त दवाऊं मरीज़नि खे कोन पियूं मिलनि। ॿियो हुनखां पुछूं त हीअ पाण आबादगार अॻुवाण बि आहे ऐं सिंध हुकूमत जी वॾी मुहिम हले पई वणकारी जी,
त उन हवाले सां इन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। अली नवाज़, सिविल अस्पताल में जेके तक़रीबन 100 सालनि जा बीठल वणनि जी वाढी थी वई आहे, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? अदा साईं, हीउ मीरपुर ख़ासि डिवीज़न जे 4 ज़िलनि जे मुश्तमिल हिकु वॾे में वॾी हॉस्पिटल आहे, जंहिंमें आम ग़रीब माण्हू अची दवा वठंदो हुओ, रिलीफ वठंदो हुओ। पर कुझु वक़्त खां तव्हां हिन सिविल अस्पताल जी हालत ॾिठी आहे त इन मिनत माण्हुनि खे दवाऊं थियूं मिलनि न फेज़, ऐं हिकु ॿियो त ॿियो माण्हू जेॾीमहिल थो अचे घणो करे उनखे रेफर हैदराबाद था करे छॾीनि। तमामु ज़ुल्म हो। रहियल खोयल कसर इहा आहे त को ग़रीब माण्हू अची हिते पेशेंट संदो वठी ईंदो, ॿाहिरि हुनजो अटेंडेंस वेंदो वण जे हेठां, ॿी त हुते का बि जॻह न हुई, उहा वण बि वधाए छॾिया अथनि। हेॾी इंतिज़ामिया जी नाड़ हली। ऐं त ईडियो हेल्थ खे त तव्हांखे छा नज़र आयो, इन वणनि में कहिड़ो नुक़सानु हो जो इन वणनि खे तव्हां वधाए छॾियो? हिकिड़ो आम माण्हू छांव वेठो, हींअर गर्मियुनि जी सीज़न हुई, हींअर कहिड़ी ज़रूरत हुई वण वधाइण जी? हालांकि मीरपुर ख़ासि डिवीज़न में तमामु ज़बरदस्त कमिश्नर साहब, DC साहब, पंहिंजो SP साहब हेॾा टॉप ऑफिसर आयल आहिनि त हेठी लेवल ते जेके अॻे इहे पुराणा ऑफिसर हेॾी तबाही करियो इन ज़िले में वेठा हुआ, उन्हनि खे बि हटाए अहिड़े ई सुठा ऑफिसर या इन्हनि जी बिहाफ ते ऑफिसर रखो त घटि में घटि आवाम खे रिलीफ मिले। ऐं इहो वण कटाए हिकिड़ो मीरपुर जे पुराणी अस्पताल जी तारीख़ सां वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। अली नवाज़, असांखे इहो ॿुधाइजो त ताज़ो ई जेको आहे मीरपुर ख़ासि में हिन खां पहिरीं जेका सोशल वेलफेयर पारां जेके दवाऊं उछलियूं वियूं, जेके लखे रुपयनि जी क़ीमत हुई, जेके अॻूणे महीने पीर आफ्ताब हुसैन शाह जे घर जे साम्हूं उछलायूं वियूं, उन खां पोइ जीअं मीडिया पहुती त उन्हनि वरी हिकिड़े सेमिनाले में दवाऊं उछलाए छॾियूं। मगर अॼु ताईं सूबाई वज़ीर पारां जेके कमेटियूं ठाहियूं या इंक्वायरियूं ठाहियूं, हिकु बि का इंक्वायरी कोन थी, कंहिंखे कुझु बि कोन थियो। उहे ऑफिसर जेके लखे रुपयनि जूं दवाऊं उछले विया आहिनि, हुननि खे का परवाह कोन्हे। थर जा ॿार बचा जेके मिसकिन मारू जेके माण्हू अॼु बि बुख विया मरनि, उन्हनि खे ॾुकार वारी सूरत हाल आहे। मगर हिते असांजा जेके कामोरा आहिनि उहे दवाऊं उछले रहिया आहिनि, का बि इंक्वायरी कोन थी थिए। हींअर ताज़ो भला PPHI जूं जेके दवाऊं आहिनि, जंहिं ते लिखियो पियो आहे नॉट फॉर सेल, जॾहिं त हिन वक़्तु जेका आहे मेराण पुलिस पारां PPHI वारनि जूं दवाऊं हथु कयूं आहिनि। तव्हां छा था सम्झो भला इन्हनि ते कार्रवाई थींदी? इहे छो पिया माण्हुनि खे कोन पिया ॾियनि? इहे दवाऊं जेके आहे शहर जे अंदरि विकिरो पिया कनि। सरकारी दवाऊं सिंध हुकूमत जो बाक़ाइदे उन ते स्टिकर लॻल आहे, नॉट फॉर सेल लिखियलु आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध बि लिखियलु आहे, उहो विकिरो पिया थियनि। उन हवाले सां तव्हां छा चवंदव? साईं, हिकिड़ी वॾी नाली आहे त हिकु महीनो अॻे बि इहे दवाऊं असांजे ई पाड़े मां खाड़ पाड़े में जाम अॻे लभियूं हुयूं, मुख़्तलिफ़ जॻहियूं सिम नालनि तां बि लभियूं हुयूं। हिकु महीनो गुज़रण बावजूदि उन्हनि ते एक्शन न खयो वियो। हींअर ताज़ो जेको मेराण थाणे जी हद मंझि हींअर स्टोर तां ॿधियूं वियूं आहिनि दवाऊं, नॉट फॉर सेल PPHI जूं आहिनि। हीउ ईडियो साहब त उहो ई आहे जेको थर मंझि अॻे हो, हेॾा ॿार जा मौत मुआ हुआ, हुनखे पाण बेनिफिट ॾेई मीरपुर खां ज़िलो जी अहमियत हिकिड़ो वॾो ज़िलो उते वरी रखिया अथनि। ऐं तव्हां पाण उन मां सम्झी सघो था त केतिरो ई बासर रसूकारो माण्हू आहे। ऐं महिरबानी करे अॻे जॾहिं मखदूम साहब जो पुटु DC हो, उन खे हटाए विया हलिया, ॿियनि खे हटाए विया हलिया। हीउ ईडियो साहब खे तरक़ी ॾेई मीरपुर ख़ासि ज़िले में रखियो वियो। हिते हिकिड़ी कमेटी ठाही वञे, मिनिस्टर हेल्थ खां मिंथ कंदुसि हिकिड़ी कमेटी ठाहे जेके ओरिजिनल मामला ॾिठई, ग़रीबनि जो हक़ तलफ़ी थी रही आहे, इन्हनि ते नज़रसानी कई वञे। ताज़ो भला हितां मीरपुर ख़ासि जो हिकु स्वीपर जेको केतिरे ई अरसे खां करे हिते जा जेके गटर नाला खुलनि कोन था, अगरि जेकॾहिं खुलनि था त हुननि में एतिरी गैस भरिजी थी वञे, जेकॾहिं स्वीपर कमु करण था वञनि त उहो साह ॿूसा करे उहो वीचारा अंदरि फोत थी था वञनि। मगर हुननि जी केरु सार संभाल लहण वारो कोन्हे। सॼो शहर जेको गंदगी ढेरनि में पियो आहे, भला तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? अदा नाहलियत त इहा आहे जो मीरपुर ख़ासि में जो हेतिरो फंड हूंदे कॾहिं तव्हां तरक़ियाती कमु न ॾिठो। शहर खंडराती हालात में बदिलजी वियो आहे। असांखे ॾुख सां इहो चवणो पवंदो त हिते जेके बि ऑफिसर आया सॼियूं जेबूं गरम करण आया। हींअर ताज़ो वाक़ियो जेको हिकिड़ो ग़रीब मिसकीन भंगी ॿुॾी मरी वियो, उते हुनजा वारिस लाश कढणु आया आहिनि। सिविल अस्पताल मां वारिस लाश खणे आयो, TMA जो को बि ऑफिसर न आयो। इन में ई उनजी नाहलियत ज़ाहिर थिए थी त भंगी या लोअर स्टाफ हिकिड़ो सफ़ाई ते छा वञे, उनजी पोइवारी कोन थी थिए। ऐं शहर जी हालात इहा आहिनि त केरु पुछणु चेक एंड बैलेंस त ई कोन्हे। TMA जो पैसो केॾांहुं थो वञे, का पुछण वारी का ॻाल्हि ई कोन्हे। भला तव्हां मीरपुर ख़ासि ज़िले में काफ़ी अरसे सां इहो हूंदो त अमन अमान जी सूरत हाल सही कोन्हे। हाणे ताज़ो जेके इहे नवां मुक़ररु थियल SSP जेके आया आहिनि त उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? हिन वक़्तु मीरपुर ख़ासि ज़िले सॼे में अमन अमान जी सूरत हाल कीअं आहे? पहिरीं जेकॾहिं हितां तालके हुसैन बख़्श मरी खाण या पाटोयो ॾे वञिबो हो त वापसी में जेको या त माण्हू कोन ईंदो या त हुन खां गाॾियूं फुरिजी वेंदियूं। जेकॾहिं सिंधड़ी हुसैन बख़्श मरी या फुलडियूं हिंगोरनूं वेंदा हुआ त माण्हुनि खां फुरिजी वेंदियूं, माण्हुनि खे गोलियूं लॻंदियूं हुयूं। उन खां अलावा सॼे ज़िले जी सूरत हाल इहा साॻी हुई। पर हाणे तव्हां भला हिन वक़्तु मौजूदा टाइम ते अमन अमान जी सूरत हाल कीअं था ॾिसो?
अॻे जेका अमन अमान जी हालत हुई उहा बि तमामु शहरनि खे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे बि ख़बर हुई। हींअर ऐं DPO जेको SP साहिबु मीरपुर ख़ास आयो लख दफ़ा मुबारक ॾींदुसि जंहिं अमन अमान में सुठो कमु किरदारु अदा कयो आहे। ऐं अञा बि इनखे हिकिड़ी अपील कंदो जेके पुराणा SHO या पुराणा ऑफिसर जेके पंहिंजी उहो ई पॉलिसी बरक़रार रखियो था अचनि उन्हनि खे बि वरी नज़रसानी करे ॾिसे। पर अॻे जी बिनस्बत अॼु जेके शहर जा हालात आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं SP साहिब मां असीं मुतमिन आहियूं। हिन SP साहिब जे हूंदे तमामु शहर जूं हालतूं सुधरी वियूं आहिनि। पहिरीं खां 90% कंट्रोल थियो आहे। असीं सलाम पेश कंदासीं हिकिड़े आम शहरी जे हिसाब सां बि त अहिड़ो मीरपुर ख़ास में पढ़ियल लिखियल ऐं महिनती ऑफिसर असांखे ॿिए डिपार्टमेंटनि में बि अहिड़े ई ऑफिसर ॾिना वञनि ऐं DPO मीरपुर ख़ास खे आम पब्लिक जे तरफ़ां बि असीं सलाम पेश था करियूं। पर शहर जा जेके हिन वक़्तु रोड रस्ता आहिनि या घिटियूं आहिनि या कुझु इलाइक़ा आहिनि या कुझु कॉलोनियूं आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? ड्रेनेज सिस्टम जी छा पोज़ीशन आहे? उते जेके माण्हुनि जा कहिड़ा मसइला आहिनि या उते जेके सफ़ाई जो को अहिड़ो मसइलो आहे उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? अदा तमामु दुख सां चवणो थो पए त मीरपुर ख़ासि हिकिड़ो गंदगी जो ढेर थी वियो आहे। जेको अॻे हिकिड़ो गुलनि जो शहर अंबनि जे बाग़ जो शहर ते मशहूरु तो सुञातो वेंदो सिंध में, हींअर तमामु गंदगी जो ढेर थी चुको आहे। हाणे हिकिड़ो ई रोड वठूं असांजे ख़ासि करे पाड़े ते जिथे हिकु MPA साहिब बि रहे थी, हिकिड़े MNA साहिब जो बंगलो आहे, सेनेटर साहिब जो बंगलो आहे। उन रोड खे 7 साल खां तव्हां ॾिसी सघो था त कंहिं दौर मंझि MQ में पीपल्स पार्टी हूंदे MQ में हिकिड़े दोस्त ठेकेदार खे ॾिनो वियो जंहिं ड्रेन जे नाले सां उते खॾा खुटिया। 7 साल मंझि अॼु ॾींहं ताईं उहो रोड मुकमिल न थी सघियो जंहिं रोड ते MNA सेनेटर MPA उन्हनि जा संदा उतां गुज़ुर्ग रस्ता आहिनि, संदा घर अथनि, उहो ई न ठहियो आहे। बाक़ी ॿिए शहर मंझि तव्हां खाड़पाड़े मली ॾिसो जिथे हालत तमामु गंदगी जी ढेर थी चुकी आहे, या तव्हां हली मुहाजिर कॉलोनी ॾिसो उते बि गंदगी जा ढेर थी आहिनि, हीराबाद ॾिसो। त आउं चवंदुसि जेके शहर जा नाला ग़रीबाबाद खॾे प्लाट जेके बि शहर जा पाड़ा आहिनि अॻे जेके सुलझियल ऐं सुधरियल हुआ, अॼु उते गंदगी ऐं ॾींहं जो तव्हां वञो त तव्हां मोटरसाइकिल ते कंहिं खॾनि में या गटर में वञी किरंदो, सॼा ड्रेन सां पाणी सां भरिया पिया आहिनि। तमामु हालत ख़राब थी चुकी आहे। शहर जे मेन पहिरें पोस्ट ऑफिस चौक खां तव्हां ग़रीबाबाद ॾे वेंदो त मेन शहर जो रस्तो आहे, उते बि गंदगी जा ढेर आहिनि। केरु किचिरे खणण वारो कोन्हे, केरु पुछण वारो हिननि खां कोन्हे त हीउ छा थी रहियो आहे। उन खां वधीक गटर जेको नालो आहे मीरपुर ख़ासि जो उहो तमामु ख़तरनाक हद ताईं तबाही जे किनारे ते पहुची रहियो आहे। हेलिकॉप्टर बरसातुनि जी सीज़न में असांखे डपु त इहो आहे त हिते ॿार बचनि जा मौत थींदा, छो त ढकणा गटरनि जा खुलिया पिया आहिनि, उन्हनि ते ढकन आहिनि। कंहिं रस्ते ते तव्हां वञो का सेफ लाइफ उहा ज़िंदगी का सेफ लाइन कोन बची आहे, को चवण वारो हिननि खे कोन्हे। टीह में जहिड़ा निंड सुता पिया आहिनि ऐं तमामु नाअहली हिकिड़ी शहर में ज़ाहिर ज़रूर थी पई आहे, उनखे केरु चवण वारो कोन्हे। महिरबानी करे खुदारा CM साहिब आहे, ॿिया बि टीमूं आहिनि, रुॻो हिकिड़े TMA जे एडमिनिस्ट्रेटर जे हवाले करे शहर सॼो एॾो सुता पिया आहिनि। सभिनी खे जाॻणु घुरिजे, इन ते आवाज़ु उथारणु घुरिजे त हीउ छा थी रहियो, ज़ुल्म केतिरो थी रहियो आहे। ऐं मथां 2 महीननि खां पोइ बरसाती सीज़न आहे, तमामु शहर जूं हालतूं अञा इन खां वधीक ख़राब थी वेंदियूं जेकॾहिं इन ते नज़रसानी न कई वई रहे। नाज़रीन, तव्हां अली नवाज़ मरी जा वीचार ॿुधा हूंदा। हिन जो इहो चवणो हो त मीरपुर ख़ासि शहर चाहे मीरपुर ख़ासि ज़िलो NGOs जे हवाले सां मशहूरु हो या अंबनि जे हवाले सां मशहूरु हो, ख़ासि तौर ते सिंधड़ी अंबनि जे हवाले सां मीरपुर ख़ासि ज़िलो मशहूरु आहे। मगर अॼु मीरपुर ख़ासि ज़िले जा जेके क़दीमी माग आहिनि उहो तबाह लॻा पिया आहिनि। तव्हां हितां जो ॾिसो काऊदड़ो आहे, उतां जेके मिटी जेके खणी माण्हू शहरनि में विकिरो करे रहिया आहिनि, उते जी केर बि सार संभाल कोन पियो करे। उन खां अलावा शहर सॼो जेको खंडरात बणियो पियो आहे, गटरनि जो ॾेख रही रहियो आहे, अलाए केॾां था पैसा वञनि। TMA में किरोड़ रुपयनि जी बजट अचे थी, मगर हिते आहे कोन। जेकॾहिं फायर ब्रिगेड जो बि तव्हांखे असीं ॿुधायूं त फायर ब्रिगेड मीरपुर ख़ासि में जेकॾहिं आहिनि त हुननि में या त डीज़ल कोन्हे या त हुननि में टायर कोन्हे। ख़ुदा को अहिड़ो वाक़ियो थींदो आहे त हुसैन बख़्श मरी खां या सिंधड़ी खां गाॾियूं घुराईंदा आहिनि, मगर हिते जो ख़बर तक़रीबन 7 खां 8 लख जी आबादी आहे, त मगर हिते फायर ब्रिगेड न हुअण जे बराबरि। अगरि जेकॾहिं हिकु गाॾी आहे त उन में 4 ड्रम अचनि था, उनजा पाइप ख़राबु लॻा पिया आहिनि, उनजी सफ़ा हालत आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ासि जो हिकिड़ो तव्हांखे असीं मेन मसइलो इहो ॿुधाईंदा हलूं, ताज़ो पंहिंजो हिननि पॉपुलेशन खाते पारां जेके दवाऊं उछलायूं वियूं हुन जे ख़िलाफ़ु को बि हितां जे इंतिज़ामिया चाहे सूबाई वज़ीर पारां एक्शन न खयो। साॻी तरह जेको तक़रीबन लखें रुपए जूं दवाऊं जेके मीरपुर ख़ासि जे मेराण थाणे जे पुलिस झलियूं, उन खां पोइ जी मीडिया खे ख़बर पई त SHO उते जो जेको सोहेल मिर्ज़ा हुन सां असां राब्तो कयो। हुन जो चवणो त 40 कार्टून जेके असां जेके दवाउनि जा हथ कया आहिनि
उहो नॉट फॉर सेल लिखियल आहिनि, PPHI जो दवाऊं आहिनि। त उहे दवाऊं जेकॾहिं मरीज़नि खे ॾियण बजाए हुकूमत सिंध जो दवाऊं आहिनि उहे वरी मुर्शिद मेडिकल स्टोर ते विकामनि पियूं। जॾहिं त उतां जे कुझु माण्हुनि पारां ख़रीदारी कई, पुलिस खे इतला ॾिनो, हितां जे सॼे ज़िले इंतिज़ामिया खे बि ॿुधायो वियो, मगर पुलिस जेकॾहिं महिल हिकु टाइम त चयो असां 40 कार्टून हथु कया आहिनि। उनखां पोइ जेकॾहिं हू स्टोर जेको मालिक आहे, स्टोर जेको मालिक आहे उनखे अशोक कुमार उहो गिरफ़्तार थियो। हुन पिणु एतिराफ़ करे चयो त मूंखे जेके सेलमैन, उन खां अलावा डॉक्टर सिकंदर आहे उहो मूंखे ॾींदो आहे, जेके तक़रीबन 6 खां 7 जेके सेलमैन आहिनि, जंहिंमें आमिर आहे, फरीद आहे, वसीम आहे, हबीब आहे, इहे दवाऊं जेके अधु क़ीमत ते मूंखे ॾींदा आहिनि, अधु क़ीमत ते दवाऊं आऊं वठी ॾींदो आहियां। हिते तव्हां इहो ॾिसो त मीरपुर ख़ास जा जेतिरा बि मेडिकल स्टोर आहिनि सभिनी ते ॿियनि जा सर्टिफिकेट आहिनि, गैर क़ानूनी मेडिकल स्टोर ठहिया पिया आहिनि, कंहिंखे को तजुर्बो कोन्हे, जेका सुयूं अचनि थियूं उहे ॾेई था छॾनि। दवाऊं जेके आहिनि सरकारी ते विकिरो थियनि, त मगर हुननि जे पोयां केरु देखभाल वारो कोन्हे। हितां जे इंतिज़ामिया खे शायदि इहा ख़बर न आहे। ताज़ो जेकॾहिं उन्हनि 40 पुलिस जो इहो चवणो त असां 40 कार्टून हथु कया आहिनि, जेॾी महिल सहाफ़ियुनि जी उते टीम पहुती त हुतां जे जेके SHO या पुलिस एहलकारनि पारां जेको गिरफ़्तार जवाबदार हो उनखे पंहिंजी टेबल जे हेठां लिकाए ॾियो। असां पंहिंजे नाज़रीन खे उहो फुटेज बि ॾसींदासीं त हुन SHO खे जॾहिं हू ग़लति कमु करे थो त हुनखे तव्हां केस दाख़िल करियो या हुनजे ख़िलाफ़ु का कार्रवाई करियो। इहो सिर्फ़ु हुननि केस दाख़िल न करण जे बजाए या हुननि खां रिश्वत वठण जे करे हुनखे पंहिंजी टेबल जे हेठां लिकाए ॾियो। जॾहिं मीडिया ते ख़बरूं आयूं या सभु हुते पहुता त उनखां पोइ चवनि था त असां हिते केस दाख़िल कंदासीं, हिन वटां सिर्फ़ु 8 कार्टून हथ आया आहिनि। त हिन वक़्तु तव्हांखे अली नवाज़ इहो ॿुधाए रहियो हो त माना हितां जो जेको आहे का बि रिट कोन्हे, या त चूंडियल नुमाइंदनि जी सुस्ती आहे या हितां जा जेके आहिनि ज़िले जा अमलदार आहिनि उन्हनि जी सुस्ती आहे। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जीअं अली नवाज़ मरी इहो चई रहियो त मीरपुर ख़ास शहर जेको ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह आहे, रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। उन हवाले सां कमिश्नर जो डिविज़नल कमिश्नर जेको शफ़ीक अहमद मैसर पारां चयो ताज़ियूं असां NITयूं कराए छॾियूं आहिनि, जेके रोड रस्ता मुकमल ठाहिया वेंदा या CC रोडनि जा कम हलनि पिया। उन हवाले सां अचो त हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधो। कुझु ॻाल्हियूं ॿियूं जनरल NIT जो ज़िक्र थियो। NITs मूं पाण करायूं आहिनि तक़रीबन पूरे डिवीज़न में। जुडो, कोट गुलाम मोहम्मद डिगड़ी ऐं सामारो ऐं शहर में छाकाणि म्यूनिसिपल कमेटी में थोरो पैसनि जी थोरी कमी आहे, त उते मूं DC खे चयो आहे त को मुनासिबु ख़ासि करे वाटर सप्लाई स्कीम आहे उते, उन में मूं DC खे चयो आहे त हिकिड़ी पैसा कुझु कढी उन मां 10-15 लखनि जो ख़र्चु आहे उनखे करे। त NITs इनशाला नेक्स्ट 15-20 ॾियारनि में तव्हांजो समूरियूं NITs थी वेंदियूं। उहे NITs छा जूं आहिनि, उहे तव्हांजी म्यूनिसिपल कमेटीज़ सां रिलेटेड जेके रोड आहिनि, CC ब्लॉक आहिनि या इन क़िस्म जूं ॿियूं शयूं आहिनि, उहे पैसा असल में जेको पुराणो TMA सिस्टम हो उन में कुझु इलाइक़नि में पैसनि जी जेका रसद हुई, जेका बजट जो जेका किस्त OCT जंहिंखे चइबी आहे उहा वधीक हुई। त असां कोशिशि करे उहे पैसा बचाया आहिनि ऐं उन्हनि पैसनि मां अवामी नुमाइंदा जेके आहिनि उनखां स्कीमूं वरितियूं आहिनि, जेके शहरनि सां गॾोगॾु ॿहिराड़ी में बि उन्हनि खे असां फैलायो आहे ऐं उन्हनि जूं तक़रीबन डिवीज़न में 80% NITs थी वियूं आहिनि, जंहिंजा कम इंशाअल्लाह ताला शुरू थींदा ऐं जून ताईं इंशाअल्लाह मुकमल थी वेंदा। नाज़रीन शफ़ीक अहमद मैसर जेको कमिश्नर आहे हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिननि जो इहो चवणु हो त असां जेके NITयूं कयूं न कमु जल्दी मुकमल थींदा, पर असां पंहिंजे हिन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम में इहो बि असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके NITयूं थियूं आहिनि या MPA MNA जी स्कीमूं हलनि पियूं। अॼु असीं तव्हांखे ॾेखारियूं था त हुते सीमेंट कहिड़ो पियो हले, हुते मटीरियल या माल कहिड़ो पियो हले। हिननि इंतिज़ामिया खे घुरिजे त हितां चूंडियल नुमाइंदनि खे बि घुरिजे त हुननि ते कुझु देखभाल कनि। हीअ सिर्फ़ु जेके ठेकेदार वञनि था उहे करप्शन कनि था ऐं जेके हुते ठीका वठनि था उन महिल पैसा ॾियनि था। उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु जेको अॻूणो MNA ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीपल्स पार्टी डिवीज़न जो सदर पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी अॼु वीडियो लिंक ते मौजूदु आहे। अचो त हुन हवाले सां पीर आफ्ताब शाह साहिब सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। पीर साहिब, मीरपुर ख़ास शहर जेको हिन वक़्तु गंदगी जे ढेर में तब्दील आहे, शहर जेको थोरे ॿाराड़ी जा इलाइक़ा आहिनि जा रोड रस्ता तबाह आहिनि, सॼो शहर गटरनि जे ॾेख ॾेई रहियो आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत अॻे बि 5 साल हुई, तव्हां MNA हो, हिन वक़्तु बि तव्हांजो बिरादर जेको आहे पीर शफ़क़त हुसैन शाह जीलानी साहिबु जेको MNA आहे, छाजे करे मीरपुर ख़ास शहर ते कंहिंजो बि ध्यानु कोन्हे। रोड तबाह लॻा पिया आहिनि, गटर खुलिया पिया आहिनि, जेकॾहिं गटर जी हुते का सफ़ाई कोन पई थिए, छाजे करे, छा मसइलो आहे? छा हो त जीअं 2011 में बोड थी ऐं उहो तमामु हिकिड़ी वॾी बोड हुई हिन ज़िले सॼे में, पर उनजो असरु शहर ते बि ॾाढो थियो ऐं शहर में पाणी अधु शहर में अची वियो हो
ऐं पोइ ज़ाहिर आहे अॻे ई शहर जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे सो ठहियलु आहे 1955 में, पोइ उन जी एक्सपेंशन त थी आहे पंहिंजे लेवल ते, पर उन वॾे पैमाने ते जीअं शहर जो वाधारो थियो आहे उन लेवल ते हिन जी ड्रेनेज बि जेका आहे सा कान थी आहे ऐं पाणी जो त ख़ैर बंदोबस्तु सही आहे। पंहिंजो असांजो नाज़म हो पीर साहिबु उन ज़माने में पाणी जूं उन स्कीमूं वठी आयो 45 करोड़नि जी, जेका हींअर पाणी फीड करे थी शहर खे। पर तंहिं हूंदे बि इहा वॾी शिकायत आहे, असांखे पाण इन ॻाल्हि जो अहसासु आहे त हिन शहर जी जेका एॾी ख़ूबसूरत शहर हूंदो मीरपुर ख़ासि कंहिं ज़माने में, उन में इहे मसइला अञा आहिनि, हल कोन थी सघिया आहिनि। पर पोइ इहा ॻाल्हि ख़ुशी जी बि आहे त हाणे जेको पैकेज ॾिनो हो साईं काइम अली शाह चीफ मिनिस्टर जी हैसियत सां, तॾहिं आउं MNA हुउसि 2012 में, त शहर खे 20 करोड़ रुपया ॾिनई हुई ख़ासि तरह ते घिटनि जे लाइ ऐं नालियुनि जे लाइ। सो उहो हाणे पैकेज मंज़ूरु थी वियो आहे। उन जा पहिरियों जेको उन्हनि जो आहे ट्रांचे सो अची वियो आहे, भाई तो 16 करोड़नि जो आहे, तंहिंमें शहर जो हिसो शायदि 8 या 9 करोड़ आहे। तंहिंमें हींअर कमु जेको आहे सो तेज़ी सां उहे टेंडर वग़ैरह कॉल थी विया आहिनि ऐं उन जे कमु हाणे हले पियो शहरनि में। घिटियुनि जो रस्तो, घिटियुनि जो ऐं टॉप पई जेका आहे इहो CC रोड्स ऐं ॿियो ऐं नालियुनि जो बि कमु थी रहियो आहे। त हाणे मुमकिन आहे इन मां बहितर का सुधारो अची सघे। 20 करोड़ त तमामु घटि रक़म आहे असांजे शहर जे लाइ, त सॼो पंहिंजो 5 लखनि जी आबादी जो शहर आहे, वधी वियो आहे। विच में असांजे सदर साहिबु ज़रदारी साहिबु 1 अरब रुपए जो ख़ासि तरह शहर जे लाइ ड्रेनेज जे लाइ पैसा मंज़ूरु कया आहिनि, से शायदि अञा रिलीज़ कोन थी सघिया, पर उमेदु आहे त उहे रिलीज़ थींदा त पोइ हाणे शहर जो जेको ख़ासि तरह ड्रेनेज जो ऐं पाणी जो निज़ाम बहितरु थींदो। पर हाल कुझु जेको आहे सो 20 करोड़ रुपया इनशाला मुंहिंजी ख़िदमत आहे शहर जे लाइ, सो हाज़िर आहे। थोरो घणो फ़र्क़ु पवंदो पर एॾो शायदि फ़र्क़ु न पवे। पीर साहब, छाजे करे भला मीरपुरख़ास शहर जा रोड रस्ता बि ख़तमु थियल आहिनि? मीरपुरख़ास शहर में टाउन कमेटी में करोड़ रुपया पैसा पिया आहिनि, उन खां अलावा हिते फायर ब्रिगेड गाॾियूं बि कोन्हनि। जेकॾहिं मीरपुरख़ास TMA में तव्हां जेकॾहिं वर्कशॉप ॾिसंदव त उते जो ट्रैक्टरनि जो सामान कढी TMA अमलो विकिणी खाई वियो आहे, का इंक्वायरी कोन थी थिए। ऐं फायर ब्रिगेड गाॾियूं आहिनि उहो जेके ईअं सम्झो त सिरनि ते बीठियूं आहिनि, त करोड़ रुपयनि जूं लखे रुपयनि जूं इहे गाॾियूं त बीठियूं आहिनि, मगर छाजे करे हिननि वटि पैसा बि अचनि था, उन्हनि जी मेंटेनेंस कोन थी थिए, माण्हुनि खे सख़्तु परेशानी आहे। ॾिसो, सुवालु आहे त इंतिज़ामी कंट्रोल जेको आहे सो जेको हिन लोकल गवर्नमेंट जे निज़ाम जो आहे, मिनिस्ट्री ऑफ लोकल गवर्नमेंट, उन निज़ाम जो आहे मिनिस्ट्री ऑफ लोकल गवर्नमेंट, उन्हनि जे हथ में आहे। इंतिज़ामी निज़ाम एडमिनिस्ट्रेटर वग़ैरह जेके अचनि था से घणो करे जेको आहे सो पंहिंजी मर्ज़ी सां अचनि था, उन्हनि जी कोऑर्डिनेशन जेका आहे सा घटि आहे पंहिंजे अवामी नुमाइंदनि सां। अहिड़ो फोरम आहे जंहिंमें अहिड़ी ॻाल्हि मूंखे करण बि न खपे, छो जो हुकूमत जो नुमाइंदो आहे, पर तंहिं हूंदे बि आवाम जी भलाई जी ॻाल्हि आहे। पर हाणे हिन वक़्तु वरी हुकूमत सिंध हिकिड़ो सुठो फ़ैसिलो बि कयो आहे त अॻे जेके पंहिंजो TMOs हूंदा हुआ लोकल गवर्नमेंट जा ऑफिशियल्स, हाणे उन्हनि खे रिप्लेस कयो अथनि। डिप्टी कमिश्नर शहर जो एडमिनिस्ट्रेटर आहे, त SDMs वग़ैरह सभु हाणे इन मां कुझु बहितरी अचण जी उमेदु आहे, छो जो हाणे असांजी कोऑर्डिनेशन कुझु न कुझु बहितरु थी आहे हिन अञा 5-6 महीननि में। तो हाणे कोशिशि कयूं था जे असांजो मशवरो वठंदा त असां पंहिंजे इलाइक़े खे बहितरी करण जे लाइ तमामु घणी कोशिशि कंदा। ज़ाहिर आहे त हीउ इलाइक़ो उन वक़्त खां जीअं मूं चयो बोर्ड खां वठी सॼो इलाइक़ो जेको आहे सो काफ़ी डिवास्टेटेड तबाह थियल आहे, तंहिंखे हिकिड़ी मैसिव जेको आहे सो इन्वेस्टमेंट जी ज़रूरत आहे, इंफ्रास्ट्रक्चर वधाइण जी ज़रूरत आहे। पाण इन में कोशिशि त करे रहिया आहियूं नुमाइंदे जी हैसियत सां। पाण खे पंहिंजो पार्टी जो नुमाइंदो आहियां, हुकूमत जो नुमाइंदो आहियां, सम्झूं था असां सभु ज़िम्मेदार आहियूं इन मुश्किलातुनि जा। पर तंहिं हूंदे पीर साहब, तव्हां मीरपुरख़ास डिवीज़न जा पीपल्स पार्टी जा डिवीज़नल सदर आहियो, अॻूणा MP MNA बि आहियो, त छाजे करे भला शहीद मोहतरमा बेनज़ीर जो प्रोग्राम हिकिड़ो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, उते तव्हां ॾिसो त हज़ारनि जे तइदाद में औरतूं अचनि थियूं, रश लॻी पई आहे, हुते उन्हनि खे का बि सहूलियत कोन पई मिले। हुतां जा जेके माण्हू कुझु अहिड़ा एजेंट मुक़ररु कया विया आहिनि जेके औरतुनि खे फुरनि पिया। उन खां अलावा हिन प्रोग्राम खे या त फेल कयो पियो वञे या त उन्हनि एजेंटनि जे हवाले कयो वियो आहे ऐं हुननि औरतुनि खे का बि हिते जी सहूलियत कोन्हे। छाजे करे उन ते को ध्यानु न पियो ॾिनो वञे? ख़ैर, मूं तव्हांखे मुबारक ॾियां, पंहिंजे सिंध न्यूज़ खे ख़ासि तरह हिन इशू खे तमामु तव्हां सुहिणे नमूने सां खयों। अॼु मूं TV पे ॾिठी त तव्हांजे मिठी जो प्रोग्राम पियो हलियो, उन में बि काफ़ी बदनज़मी हुई, वीचारियूं ग़रीब औरतूं परे परे खां ॾाढियूं परेशान हुयूं। हिते बि शहर जो प्रोग्राम मूं 2 ॾींहं अॻे ॾिठो,
बिल्कुलु तव्हांजो एफर्ट क़ाबिल तहसीन आहे, लाइक़ु आहे तारीफ़ जे। सुवाल आहे त हाणे इहो जेको महकमो आहे मर्कज़ जो, अॻे जॾहिं पंहिंजी हुकूमत हूंदी यूसुफ गिलानी जी, तॾहिं असांजी पार्टी जो हिकिड़ी आम पंहिंजो ख़ातून हुई, उन जी चेयरपर्सन हुई, उहा तमामु सुठी महिनती हुई। ऐं वॾी ॻाल्हि असांजे क़ाइद जे नाले सां इहो प्रोग्राम हो, असांखे त तमामु घणी दिलचस्पी हुई। ऐं सम्झां थो उन दौर में हिते जेकी तव्हां ॻाल्हि कयो था, तव्हां हिकिड़ो सेंटर हूंदो हिते सेटेलाइट टाउन में हिते, तॾहिं आउं बि हुते विज़िट करणु वियो हुउसि। कुझु बहितरी हुई उन ज़माने में, हालांकि प्रॉब्लम्स त हुआ, पर हाणे हिन वक़्तु सफ़ाई ऐं नाले में तवजो नथा ॾियनि। ऐं तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए सां जेका चेयरपर्सन हाणे नई थी आहे मारवी में, उनखे ख़ासि तरह सां गुज़ारिश थो कयां त तव्हां मीरपुर ख़ास जो दौरो कयो, ॾिसो थरपारकर जो दौरो कयो। आख़िर तव्हांखे इहा ज़िमेदारी मिली आहे। ऐं हीअ ख़ासि तरह तव्हां जेको आहे सो वुमेन डेवलपमेंट, ह्यूमन राइट्स जा चैम्पियन रहिया आहियो, हमेशह ॻाल्हायो था औरतुनि जे हक़नि जे लाइ, त तव्हांखे अचणु खपे। ऐं दूर दराज इलाइक़े में थरपारकर में वञणु खपे ऐं उते सरज़मीन ते फ़ैसिला करणु खपनि। असांखे इहो बिल्कुलु हिकिड़ो अहसासु आहे त उहा तवजो नथी ॾिनी वञे जेका पीपुल्स गवर्नमेंट में ॾिनी वई। पीर साहब, मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि या डिवीज़न जे अंदरि आबादगारनि सां वधि खां वधि मसइलो आहे। आबादगार जेके आहिनि पहिरीं कमंद वारे मामले ते हुआ, तॾहिं बि तव्हां ॾिठो रोडनि रस्तनि ते हुआ। हिन वक़्तु जेकॾहिं कणिक वारो मामिलो आयो आहे, त जेकॾहिं हीउ बारदानो हो उहो बि वापारियुनि खे ॾिनऊं। सूबाई वज़ीर आयो, हुन चयो इंक्वायरी कंदुसि, उन खां अलावा टीमूं जोड़ींदुसि, जंहिंजी नाअहली हूंदी हुनखे हटाईंदुसि। मगर असांखे लॻे थो त कुझु बि कोन्ह थियो आहे। सूबाई वज़ीर खे सिर्फ़ु ब्रीफिंग ॾिनी वई त ज्ञानचंद इसराणी साहिब खे, त उन खां पोइ हिते हू कंहिं बि आबादगारनि सां बि न मिलियो। हिन वक़्तु बि जेको आहे तक़रीबन 20 खां 25% कणिक जेका आहे खरनि में पई आहे, ॿनियुनि में पई आहे, मगर आबादगारनि सां हमेशह इहो ई ज़ुल्म रहियो आहे। छाजे करे? ऐं सम्झां थो त हीअ मिनिस्टर मूं ॾिठो आहे 3-4-5 ॾींहंनि में मिनिस्टर जीअं आयो आहे, टेक ओवर कई आहे चार्ज, उहो एक्टिव आहे, थी वियो आहे काफ़ी। मुंहिंजी बि सां हिकु ॿ दफ़ा तव्हांजे अवामी शिकायत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। उमेद त सुठी थो ॾे, दौरा बि करे पियो। ऐं अॼु शायदि ॿुधो अथमि त मीरपुर ख़ासि में बि आयल आहे, त इन्हनि शिकायतुनि खे दूरि करण जे लाइ आयो आहे। ऐं तव्हांजे हिन चैनल जे हवाले सां बि ॻाल्हायां थो, हूअं बि फ़ोन ते मां ॻाल्हाईंदो आहियांसि, ॿुधाईंदो आहियांसि। मूं कल्ह फ़ोन ते ॻाल्हायोमांसि त ख़ासि तरह सां आबादगारनि जी पेमेंट जो मसइलो आहे, माण्हुनि खे पेमेंट कान पई मिले। मूंखे त एश्योरेंस ॾिनई आहे त पेमेंट रिलीज़ कराईंदासीं। ऐं इहो हुकूमत जी ज़िमेदारी आहे त जिन जो कणिक फूड डिपार्टमेंट वेई आहे, उहा हुकूमत ॿधल आहे उनखे पैसनि ॾियण जे लाइ। बाक़ी मिसमैनेजमेंट जेका आहे सा सम्झां थो हिन मिनिस्टर जे अचण खां पहिरीं थियल आहे। पीर साहब, मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि सभिनी इस्पतालनि जी तव्हां हालत ॾिठी हूंदी त डॉक्टर जेके मौजूदु कोन्हनि या हुते दवाऊं कोन पियूं मिलनि। साॻी सूरत हाल थर जी आहे, साॻी सूरत हाल उमरकोट जी आहे। छाजे करे ध्यानु कोन पियो ॾिनो वञे? ख़ासि तौर ते मीरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल जेको डिवीज़न जो हेडक्वाटर शहरु आहे, हेल्थ हुकूमत पारां वॾियूं दवाऊं कयूं वेंदियूं आहिनि त असां सिहत जूं सहूलियतूं ॾींदासीं। ताज़ो जेको आहे सूबाई वज़ीर बि हिदायतूं जारी करे वियो, मगर छाजे करे बि हिते ध्यानु कोन पियो ॾिनो वञे? मिनिस्टर साहिबु हींअर आयो, 2-4 ॾींहं थींदा। पंहिंजो जाम साहिबु मुंहिंजी पाण हुन सां फ़ोन ते ॻाल्हि थी हुई, हिते आयो, मूं वेलकम कयोमांसि। मुंहिंजी मुलाक़ात कान थी सघी। चयऊं इस्पताल में साईं आयो आहियां, इस्पताल जे ख़ासि तरह नज़रदारी जे लाइ आयो आहियां। पर हाणे इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हेतिरा साल को मिनिस्टर आयो कोन हेल्थ जो, हाणे जाम साहिबु आयो आहे। उमेदु कयूं था त को बहितरी जी जेका आहे सा बहितरी जा क़दम खणंदो। नौजवान आहे, पार्टी जो बि असांजो उहिदेदार आहे, सीनियर माण्हू आहे ऐं महिनती माण्हू आहे। थर में बि काफ़ी कोशिशि कई आहे। वरी बि आऊं अपील थो कयांसि त वरी हिकिड़ो दौरो करे मीरपुर ख़ासि जो सिविल अस्पताल में कमज़ोरियूं आहिनि तिन खे दूरि करे। सिविल अस्पताल हिते सिर्फ़ु मीरपुर ख़ासि शहर जी न आहे, ज़िले सॼे जी आहे। थरपारकर मां माण्हू अचनि था, सांगड़ मां बि अचनि था। 30-40 लखनि खे कैटर थी करे हीअ इस्पताल असांजी। पीर साहब, सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण ते तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिन जो चवणु हो त असां जेका मीरपुर ख़ासि ज़िले में जेको सिहत जूं सहूलियतूं बि मुहैया कंदासीं। मिनिस्टर साहिब सां असांजी ॻाल्हि थी। उनखां अलावा तव्हां मीरपुर ख़ासि ज़िले जी सॼी सूरत हाल में असीं तव्हांखे इहो ॿुधायोसीं त मीरपुर ख़ासि में ताज़ो जेको PPI छाई वारो वाक़ियो आहे,
त हुनजे ख़िलाफ़ु अञा शायदि को बि एक्शन कोन थियो आहे, न PPHI वारनि खे थियो आहे। हिन खां पहिरीं बि जेके वाक़िया थिया जॾहिं त सॼो शहर जेको हिन वक़्तु जेको गटरनि जो ॾेख रही रहियो आहे, त छाजे करे भला हिननि ते का अहिड़े ध्यानु कोन पियो ॾिनो वञे। हुकूमत खे घुरिजे त इहे नाहली कंदड़नि या कोताही कंदड़नि ऑफिसरनि खे फौरी तौर ते मुअतल करे नवां ऑफिसर मुक़ररु कया वञनि। जी मीरपुखा ज़िले जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर थी या उते नवां ऑफिसर आया या टोटल नवां SHO मुक़ररु थिया, अहिड़ी तरह जेके हितां मीरपुखास में हेल्थ खाते में चाहे ॿियनि खातनि में अहिड़ा ऑफिसर मुक़ररु कया वञनि त जी मीरपुखास शहरनि खे कुझु जेका सहूलियत मुहैया थिए। त ताज़ो तव्हां ॾिठो हूंदो मीरपुखास में जी उस्मान गनी सिद्दीकी जी हिते पोस्टिंग थी आहे त मीरपुखास जा 100 जे तइदाद में जेके शहरी रोडनि रस्तनि ते अची उनखे गुलनि जा हार पाराए धूल सरनाए वॼाए त उनखे हिते जेकॾहिं स्टेज करे उते तक़रीरूं करायूं आहिनि या हुतां जेके मीरपुखास वासियुनि उनखे जेको वेलकम कयो। अहिड़ी तरह असां हुकूमत सिंध खे गुज़ारिश था करियूं त हिन प्रोग्राम ज़रिए त ऑफिसर मुक़ररु कया वञनि त हितां जी माण्हुनि खे जेको रिलीफ मुहैया थिए। नाज़रीन, वरी असीं तव्हां सां गॾु अॻियां हफ़्ते हाज़िर थींदासीं। हाणे तव्हांजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त।